सिंधु हुकूमत ऐलान कयो आहे त जो केनोला वायरस हले पियो न, अगरि जेकर शादीशुदा आहे उन केनोला वायरस वठे थो, जेकर उन केनोला वायरस मां मरी थो वञे त उन जे घर वारीअ खे 20 लख रुपया सिंध हुकूमत ॾींदी। अरे जुमा ॻाल्हि त ॿुध, इहो त हाणे भाउ जो ऐलान थी वियो। असां जूं हाणे चारई आङुरियूं गिह में हूंदियूं। उहो वरी कीअं? मिंट बि त मां अचां थी। काॾे थी वञी? वञां थी दरगाह ते दुआ पढ़ण, ताकि किनोना वारस तोखे लॻे त तूं मरी वञे, 20 लख रुपया मूंखे मिलनि त मां सुकून जी ज़िंदगी जियां। अरे मूं त तोखे ख़ुशख़बरी ॿुधाई त मां हिन खे 20 लख मिलंदा। हाणे तूं मुंहिंजे लाइ बि दुआ करण वञी त चुमू मारे तोखे 20 लख मिलंदा। अरे गवर्नमेंट कहिड़ो ऐलान कई त कुरानियूं सभिनि मुल्कनि खे मारे विझंदियूं।